करण वारा, ओ घणन पुटन जे मथा नाज करण वारा, ओ दौलत जे मथा नाज करण वारा, ओ जमीनुन जे मथा नाज करण वारा, ओ बंगुलन जे मथा नाज करण वारा, ओ कुर्सी जे मथा नाज करण वारा, ओ दुनिया जे ऐशो इशरत जे मथा नाज करण वारा। मुझे बेनियाज़ रब फरमायो भुलजी न वंजा, हिकड़ो ओहो दिहाड़ो अचण वारो आ जंहिंजो नालो क़यामत आ। ही सिज जेको करोड़े मैलन जे फासले ते आ, अञा सियारे जी मुद्दा सिर थो वञे त सिज तेज थी वियो आ। उन दिहाड़े खे याद कर जंहिं दिहाड़े ही सिज नेज़े जे बराबर हूंदो। नेज़ो छा खे चइबो आ? तुंहिंजे सिरन जे मथां बराबर हूंदो। उन जे आॾो इंसान ज़ात हूंदी। ए ज़मीन तपी टामे जी थी वेंदी। जॾहिं टामे जहिड़ी ज़मीन थी वेंदी, मिट्टी तपी टामे जी थी वेंदी। हर इंसान पंहिंजे पघर में ॿुॾंदो हूंदो, कोई भी कंहिंखे कोन सुञाणंदो। मुझे करीम रब पंहिंजे क़ुरान करीम में फरमायो उन दिहाड़े ते न तुंहिंजो औलाद तुंहिंजे कम ईंदो, न तुंहिंजो माल मिल्कियत तुंहिंजे कम ईंदी। मुंहिंजा करीम रब कहिड़ी शइ कम ईंदी? मुझे अल्लाह फरमायो इल्ला मन अतल्लाह बिक़ल्बिन सलीम। उन दिहाड़े ते कम जरूर ईंदी, पर तुंहिंजो औलाद न, तुंहिंजा पुट न, तुंहिंजूं न्याणियूं न, तुंहिंजा दोस्त न, तुंहिंजा मिट न, तुंहिंजी मिल्कियत न, तुंहिंजी दौलत न। अल्लाह फरमाए तो हीअ दिल तुंहिंजे कम ईंदी। दिल भी कहिड़ी कम ईंदी? जंहिं दिल खे हिन दुनिया जे अंदर हथन सां कमकार कयो हूंदई, हारी आहीं हथन सां हार पो कयो हूंदई, ज़मींदार आहीं ज़मींदारी कई हूंदई, आफीसर आहीं नौकरी कई हूंदई। जंहिं हथ कार ॾे कयो ऐं हीअ दिल पंहिंजे यार ॾे कई, उनखे हीअ दिल क़यामत में भी कम अचण वारी आ। संभाल दोस्त, संभाल दोस्त, मुझा दोस्त अजीज, इन दिल जो ख्याल कर। चो त मुझो बेनियाज़ रब ऐं मुझो मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात न मस्जिद में मिलण वारो आ, न मंदिर में मिलण वारो आ, न मक्के में मिलण वारो आ, न मदीने में मिलण वारो आ, न बंगले में मिलण वारो आ, न पट में मिलण वारो आ। खुदा मिलंदो ज़रूर आ, मुस्तफ़ा मिलंदो ज़रूर आ। काथे मिलंदो आ मुझा दोस्त अजीज? न की हेडे मिलंदो, न की हेडे मिलंदो, न की होडे मिलंदो, न की होडे मिलंदो। तुझो खुदा ऐं मुस्तफ़ा तोखे मिलंदो ज़रूर, मगर तुझे ही वजूद में मिलंदो। सोने लतीफ सरकार फरमायो वञी छो वणकार अल्लाह तो हित न ॻोल्ही हो तखे, लिखो कीन लतीफ चे पारो चो बेपार थी सती मधु संदरो पिरत पुनल सी पार तिहा पो निहार ततो में तेरो दोस्त जो याद रखी छड़जा। जे चमी तो इबादत सा यार मिलंदो तदह भी भुलियल है, जे कदे चमी तो अमीरियत सा यार मिलंदो तदह भी भुलियल है, जे कदे चमी तो दौलत सा मिलंदो तदह भी भुलियल है। हाँ मिलंदो जरूर कंहिंखे मिलंदो आ जेको हिन दिल खे पंहिंजे महबूब जे नाम ते कुर्बान करे छॾींदो आ। हज़रत बिलाल हबशिया रंग जो कारड़ो आ, बे इल्म दुनिया जे अंदर इज्जत मिलंदी है इल्म जे करे। बिलाल वट इल्म नाहे, दुनिया में इज्जत मिलंदी है वडे जात जे करे, नसब जे करे। बिलाल जात में भी को वडो वडी जात वारो कबीले वारो नाहे। दुनिया में इज्जत मिलंदी है दौलत जे करे, बिलाल वडी दौलत वारो भी नाहे। मुझा दोस्त अजीज
दुनिया में जन जन गालन जे करे इज्जत मिलदी आ उन्हन मां काई गाल बिलाल में मौजूद ना है, लेकिन मुझे महबूब मुस्तफा जो केतिरो प्यारो आ जो उमैया बिन खल्फ वट कैद लगो पयो आ मस्जिद नबवी में मुझो मदीने जो मीर तो फरमाए तमाम मुस्तफा जी दिल थी चवे त बिलाल खे आजाद कराए जे। दुनिया दीवानी महबूब जेला, दुनिया मस्तानी महबूब जेला, दुनिया प्यार करे महबूब सा वह दुनिया जा अजीम इंसान जेके मुझा दोस्त जन सा मुझो मुस्तफा करीम पांजे प्यार जो इजहार पाण फरमाए रहो आ। हेडा महबूब मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात बस ऐलान करण जी देरा सहाबा जी वडी जमायत मौजूद आ, लेकिन सजी जमायत में हिकड़ो अहड़ो भी जवान जे जिंदगी जो हिकड़ो ही मकसद आ त कीअं राज़ी थींदो मुझो मदीने जो घोट कीअं राज़ी थींदो। सहाबा सभनी जो मकसद इहो आ, लेकिन मुझा दोस्त अजीज मकाम मकामा मां गाल के कुटाइंदो हला उन जो नालो चाहे चो उन जो नालो सैयदना हजरत अबू बकर सिद्दीक रदियल्लाहु ताला अन्हा होदा महबूब रुगी इरादो फरमायो नालो भी कोन कयो तो फलाना तू वञ चयो भी कंहिंखे कोन अबू बकर सिद्दीक उन जो उन मल पासो ॾेई मस्जिद में नबवी मां निकरंदो आ। अबू बकर सिद्दीक उन वक्त अल्हम्दुलिल्लाह वॾो ताज वडी दौलत जो मालिका उमैया बिन खल्फ वटायो ॾिसे त सुहणे बिलाल जो हीणो हाल। उमैया बिन खल्फ गाल्हाए रहियो आ बिलाल जे मथा जुल्म जी इंतहा थी चुकी आ, जुबान में ताकत ना है गाल्हाए सके, उथण जी ताकत ना है, जुर्म कहिड़ो आ मोहब्बत कई थी मदीने जे साईं सां बियो कोई जुर्म ना है। उमैया बिन खल्फ चवे हिय कर चवे तो कुछ भी कोन कंदुस जान मुस्तफा करीम ता कुर्बान अजीजा ने मन उमैया बिन खल्फ जेडी मल होश में आयो बिलाल बिलाल के तो चवे गाल बुध छा मिलियो थई सुने महबूब मोहम्मद सा प्यार कंदे हाल दिस कहिड़ो थी वयो थई, को पुछण आयो थई, को दिसण आयो थई, मां हाणे भी तोखे चवां थो उन महबूब मां हथड़ो कढ उन सा प्यार मुझो थी पोही सजी दौलत तुझी निहारे बिलाल चवेस तो हेडे आ छा तो चवेस जुबान में ताट ना है, आवाज न तो करे सके, इशारो देस तो हेडे आ। उमैया बिन खल्फ सोचो शायद मुझी गाल हिन के समझ में अचे वैया जे वक्त में उमैया बिन खल्फ आयो चवेस तो हेठ थी हेठ थियो आ चवे तो कन्न ओरे कर जडे कन्न औरते कई चवेस तो दे खबर कदे प्यार कयो थई या को न कयो थई। उमैया बिन खल्फ गाढ़ो थियो बाह में हेडी तोखे तकलीफ हेडी तोखे मुसीबतूं वरी भी पुछी तो त प्यार कयो थई या को न कयो थई तुझो मकसद चाहे जे इहो ही त मुझो मकसद आ जे प्यार करी है त खबर पवई है त प्यार छा थींदो। उमैया बिन खल्फ जे ज़हन में गाल आई आखिर हिन का पुछा त हिन जो मकसद कहिड़ो आ वेही रहियो आ हेडो उमैया बिन खल्फ वेही रहियो आ तानो ॾेई हिन खे त तुंहिंजी पोइवारी कंहिं कान कई आ। होॾां मस्जिद नबवी में मदीने जे ताजदार ऐलान कयो त बिलाल खे आज़ाद कराइणो आ। होॾां सुणो अबू बकर सिद्दीक हज़ारे दिरहम दीनार खणी निकितो आ पंहिंजा हसीन गुलाम वठी निकितो आ। हेॾो उमैया बिन खल्फ सुणे बिलाल सां ॻाल्हियूं करे रहियो आ। ओ मुस्लमान दीन इस्लाम जे तारीख़ दे त निहार जेडी मल उमैया बिन खल्फ वेठो बिलाल के चवे तो दे खबर ही तो के लठियूं थियूं लगन असर थई थो या न थो थे त बिलाल हिन दे निहारे चवे तो न चवे तो ही तो सा टांटन जा चुटका था दे असर थई थो या न चवे तो त को न थो थे। बिलाल के चवे तो छा तू इंसान नहीं चवे तो इंसान हा पो तो ते असर छो न थो थे त बिलाल हल्की मुरकल बन ते रखी चवे तो इहो ही त जुमलो थो चवे त तो प्यार कयो ही कोने को प्यार करी हा त खबर पवई हा तू लठियूं हणंदो हई मुझे नज़रुन जे आदो मदीने जो ताजदार चवींदो आ तू लठन हण में मस्त हूंदो हई मां यार जे दीदार में मस्त हूंदो हा। छो त जेको जैसा प्यार कंदो आ उनके खबर होंदी आ त प्यार छा थींदो आ। अजीजा ने मन किस्सा मुख्तसर करे अञा उमैया बिन खल्फ वेठो आ एडा सुहणो सिद्दीक अकबर अबू बकर सिद्दीक सुहणो अची वयो आ। बेहतरीन
हसीनो जमील गुलाम भी वठी आयो आहे जेको उन जो मैनेजर जे हैसियत में कम कंदो आहे उनखे वठी वियो। ऐ उमैया जी अबू बकर जी गाल बुध मां चाहियां थो त मूंसां सौदो कर। जी हाँ मां सौदो करण लाइ तैयार आहियां पर छाजो सौदो कंदे? चवे तो सौदो कर कहिड़ो? चवे तो ही बिलाल मूंखे ॾे। जी छा कंदे बिलाल खे? रंग जो कारो आहे बेकारा मारे मारे बेहाल करे छॾियो थमास। हिन में त काई सलाहियत बाक़ी न आहे। हिन खे तू वठी छा कंदे? मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तवजह कजा सुहिणो अबू बकर सिद्दीक़ तो चवे तुंहिंजी निगाह बिलाल जे रंग जे मथां आहे, मुंहिंजी निगाह यार जे प्यार जे मथां आहे। आए उमैया मूंखे बिलाल खपे। चवे तो खपे त सौदो कर। इहो जेको तुंहिंजो हसीन जमील गुलाम जी इहो मूंखे ॾे छो त पढ़ण जो बि होशियार आहे, लिखण जो बि होशियार आहे, कारोबार संभालण जो बि होशियार आहे। हे बिलाल तोखे थो ॾियां। सुहिणे अबू बकर सिद्दीक़ अर्श ॾे निहारे चयो अल्हम्दुलिल्लाह। आए उमैया हे त तो मूंखां हिकिड़ो गुलाम घुरियो आहे पर मूंखे ख़ुदा जे इज़्ज़त ऐं जलाल जो कसम अज अबू बकर का सभई गुलाम घुरी हाँ, 1000-10,000 दिरहम भी घुरी हाँ त अबू बकर ॾींदे देर कोन करे हाँ पांजे मुस्तफा जे आशिक के आजाद कराए पो वने हाँ। तवज्जह कर मुसलमान, इस्लाम जे तारीख जे मथा गौर कर। सैयदना अबू बकर सिद्दीक़ ये जो चयो उमैया बिन खलफ जो दिमाग खुली वयो। हे मां त घाटे जो सौदो कयो आहे, मूंखे त सौदो अञा मजबूत करण घुर्जे, मूंखे त अञा सौदो नफ़े वारो करण घुर्जे। जी मैं अबू बकर मूं तो सां भोग कयो, मां बिलाल खे थोरे ई छॾींदुसि। इते 4 माण्हू गॾु थी विया। ऐं उमैया ज़ुबान जो पको थी जेको मां मुसलमान थो रहियां जो ज़ुबान जो पको हुजां। तवज्जह कर छा चयो उमैया बिन खलफ? जी मां मुसलमान थो रही हाँ जो जुबान जो पक्को हो जा। यानी काफर भी इहो इकरार कंदा हुया, काफर भी इकरार कंदा हुया त जेको मुसलमान हुंदो आ उहो जुबान जो पक्को हुंदो आ। लेकिन ऐ मुसलमान जेकर इहो सवाल तोखां कयां कलमो त पढ़ी थो, आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे उम्मती हुजण जी दावा त करी थो, पंहिंजे जुबान ॾे निहार तुंहिंजे जुबान जो छा हाल आहे? छा पंहिंजी जुबान करे पूरी कंदो हई? हरगिज़ न। नंढड़े नंढड़े मफ़ाद जे ख़ातिर पंहिंजा वाइदा टोड़े छॾींदो हई। विसरी वेंदो आहे तोखां त मूं वाइदो कहिड़ो कयो आहे, यादि रखी छॾियो वाइदो उहो कयो अल्लाह जो क़ुरान तो फरमाए व औफू बिल अहद इन्नल अहद कान मस्ऊला। अल्लाह जो सुनो कुरान करीम फरमाए रहियो आहे वाइदो उहो कयो जेको वाइदो पूरो करे सघो। अटकली न बणजो, पंहिंजे पाण खे मोतबर न समझो, सोभर न समझो। कीअं ठगी करे वियासीं कर ठगी केतिरी कंदे केस ताईं कंदे। हिकिड़े ॾींहुं इहा दुनिया दौलत जंहिंजे करे ठगी थो करी सभु हिते छॾे अकेले सिर सिधो थी हली तख़्ते ते सुम्हणो थे। मौलवीअ जी मर्ज़ी आहे कपिड़ा हितों फाड़े लाही आहे हितों लाही। जंहिं औलाद जे लाइ राति ॾींहुं विञाई थी न, ओ नौजवानो ओ मुसलमानो गौर त कयो। राति ॾींहुं वई आहे हली छाजे लाइ थो करी? बचन लाइ, बचन लाइ, बचन लाइ। मूंखे जवाबु ॾियो जॾहिं न केरु मरी वेंदो आहे ॿुधायो त कहिड़ा पुट आहिनि जेको थी पीउ खे गुस्ल ॾियारींदा आहिनि? को हिकिड़ो तो थी जवाबु ॾे। ओ मुसलमानो हिन दुनिया जे बेवफ़ाईअ खे समझण जी कोशिश कयो। जंहिं बचन जे लाइ राति ॾींहुं विञाई थई पंहिंजे क़ब्र जो ख़्याल न कयई, ख़ुदा जे रज़ा जो ख़्याल न कयई, मुस्तफ़ा करीम जे रज़ा जो ख़्याल न कयई। बच्चा 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 ही बि कयां ही बि कयां ही बि कयां, सुभाणे मुंहिंजे बचन खे को मयार न ॾे। बेशक तोखे मनो कान्हे का बचन जो फिक्र करी थो पर हिकिड़ो फिक्र पंहिंजो बि कर। जेको अकेलो हली मासूम शाह जे मुक़ाम में सुम्हणो अथई उते तुंहिंजा बच्चा तोसां गॾु कोन हलंदा। चमी थो त बच्चन वटि फ्रिज न हूंदी माण्हू मयारूं ॾींदा, बच्चन वटि एसी न हूंदी माण्हू मयारूं ॾींदा। क़ब्र में बि मुक़ाम में बि हिकिड़ो ॻोठ ठहियल आहे, अकेलो तूं कोन वेंदे। जॾहिं तोखे दफ़न कंदा ज़रा सोच उते बि जवान सुता पिया आहिनि। जे ख़ाली हथे वेंदे त उहे बि तोॾे ॾिसी को चङा कलमात कोन चवंदा, चवंदा सुञो आयो आहे छा खणी आयो आहे। सुञो पाड़े में ईंदो आहे त सभई परेशान थी वेंदा आहिनि पर जे सुखियो पाड़े
भरोसे में ईंदो आहे त माण्हू ख़ुशि थींदो आहे। यार सुखियो आयो आहे कान का भलाई थी पवंदी। क़बर में वञी त सुञो थी न वञ, सुखियो थी वञ। क़बर में सुखियो कीअं थींदे? दुनिया में दौलत हूंदई त सुखियो, ज़मीन हूंदई त सुखियो, मिल्कियत हूंदई त सुखियो, पर क़बर में जेकॾहिं मुंहिंजे मुस्तफ़ा करीम सां सचो निस्बत ऐं नातो हूंदई त तो जहिड़ो सुखियो ॿियो आहे ई कोन को। अजीज़ाने मन अर्ज़ पे कयुमि टाइम थोरो आहे, बिरादर में मौक़ो हूंदो आहे कॾहिं कॾहिं, लेकिन यादि रखो भत सदाई पिया खाइबा आहिनि। ही जेके घड़ियूं वेठा आहियो न, ही जेके घड़ियूं वेठा आहियो न, अल्लाह जो क़ुरान ॿुधाई हिननि घड़ियुनि जो मक़ाम छा आहे, हिननि घड़ियुनि जो अजर छा आहे। जेके घड़ियूं तूं हुते वेठो आहीं, ॿुधो रब जो क़ुरान, इन्नल्लज़ीन यख़शौन रब्बहुम बिल ग़ैब लहुम मग़फ़िरतुन व अज्रुन कबीर। मुझे बेनियाज रब फरमायो, कहे फरमायो बेनियाज रब फरमायो, ओ मां अल्लाह सा अण डिठो सौदो करण वारा, अण डिठो सौदो करण वारा। न जन्नत ॾिठी अथऊं, न जहन्नम ॾिठो अथऊं, न ख़ुदा ॾिठो अथऊं, न जहन्नम जो अज़ाब ॾिठो अथऊं, न जन्नत जा मज़ा ॾिठा अथऊं। अण ॾिठे 1400 साल अॻु मदीने जे ताजदार फरमायो अल्लाह हिका। 1400 साल गुज़री विया, अॼु बि तो असां चयो त अल्लाह हिकु आहे। 1400 साल अॻु मदीने जे ताजदार फरमायो क़ुरान जी महफ़िल रहमत वारी आहे, ज़िक्र जी महफ़िल बरकत वारी आहे, दुरूद ओ सलाम जी महफ़िल बरकत वारी आहे। 1400 साल गुज़री विया, मुझे मुस्तफ़ा करीम जे हिक हिक अल्फाज मुबारक दे निहार, हदीस मुबारक चवां उन दे निहार। 1400 साल गुज़री विया, मगर उन जूं बरकतूं अॼु बि दुनिया खे रंग लाए रहियूं आहिनि। जंहिं महबूब जो नालो ॿुधण सां 1400 साल बाद में अज भी मुझे मुस्तफ़ा जो नालो ॿुधण सां जिस्म में अजीब कैफियत पैदा थी थे, जंहिंजे नाले जो असर 1400 साल बाद में भी एडो ताकत वारो आहे। ॿुधाए त उन महबूब मुस्तफ़ा जो दीदार केडो न ताकत वारो हूंदो। गाल तवील न थी वने, मौजू घणो टिड़ी न वने, तो मुझा दोस्त अजीज मां क्लोज कंदे मौजू के मां मोटा त मां अर्ज पे कयो तो ओ मुझा दोस्त औलाद जी बेवफाई जी इंतहा दिस, औलाद जे बेवफाई जी इंतहा दिस, जंहिंजे लाइ चवंदो हुई ही बि कयां ही बि कयां ही बि कयां, पर जॾहिं तुंहिंजे जिस्म मां अल्लाह जो अमर थियो, इज़राइल अलैहिस्सलाम आयो ऐं तुंहिंजो रूह परवाज़ करे वियो। अज तुझो बच्चो केडो भी प्यारो हईस, केडो भी दादलो आ, रोए थो, मन के भाकुर पाए थो, ओछंगरू दे थो, दाहू कूकू करे थो, मगर जवाब दे पंहिंजे पीउ के गुस्ल ॾियारण ला तैयार नाहे। तख्ते ते सुम्हारे मौलवी के तो चवे वारो कर बाबे के गुस्ल दे। ओ दोस्त अजीज गौर कर, उन मल औलाद जे करे हो पीउ जागता कतवर हुजे त बच्चे जे गले में हथ विझी चवे दौलत मुझे जो मालिक तू थे, बंगलन जो मालिक तू थे, जमीनन जो मालिक तू थे। अज मुखे सिंगारण जो टाइम आयो त मौलवी जे हवाले छो थो करी? जवाब दे छाजी वफा है? काई वफा कान्हे का, वफादार आहे तो खुदा ऐं मुस्तफ़ा। ओ मुसलमान बेवफा सा प्यार करण वारा, वफादार खुदा ऐं खुदा जे महबूब सा प्यार कर। मौलवी जाडो तख्ते ते तोखे सुमारे छॾे, पाण परे थी छो न थो अबे खे तड़ ॾियारी, दिया थो मता रात जो ख्वाब में अचे वहड़े वा जवान पुट, वहड़े वा जवान पुट। हुकुम कहिड़ो आहे शरीयत जो? गुस्ल ॾियारण जे लाइ माउ खे धीउ गुस्ल ॾियारे सब खां अफ़ज़ल, पीउ के पुत्र ॼारे सब खां अफ़ज़ल, वेझो करीबी रिश्तेदार भाउ ॼारे भाइटियो ॼारे। मां तोखां थो पुछां, जेॾी महिल न पुट पंहिंजे पीउ खे गुस्ल ॾियारींदो हुजे, उहो बि आख़िरी गुस्ल, ॿुधा उन जूं अखियूं आलियूं हूंदियूं या न हूंदियूं? जवाब ॾे। हुन जे दिल में पंहिंजे पीउ जे लाइ दुआए मग़फ़िरत हूंदी या न हूंदी? जवाब ॾे।
भला जेडी मल मौलवी साहब गुस्लो ॾियारे खुदा न करे क्रिकेट जो शौकीन हुजे ऐं पोइ का क्रिकेट जी रांदि हलंदी हुजे अल्लाह न करे छो त अल्हम्दुलिल्लाह अॼुकल्ह शौक़ु तमामु घणो थी वियो आहे जेकॾहिं क्रिकेट जो मौलाना साहब शौकीन आहे ऐं पोइ इंडिया पाकिस्तान जी रांदि हली रही आहे तो वारो बाबो हुन जे आॾो संदुल ते सुतो पियो आहे गुस्ल ॾियारण लाइ मूंखे जवाबु ॾे खुदा जो कसम खणी थो तोखे चवां मूंखे ईमानदारी सां जवाबु ॾे मौलाना गुस्ल त तुंहिंजे बाबे खे बि ॾियारींदो ॿुधाए त हुनजी दिलि हुन चौके ऐं छके में हूंदी या तुंहिंजे बाबे जे मग़फ़िरत जे दुआ लाइ हूंदी जवाबु ॾे मुसलमान जवाब दे खुदा जो वास्तो थई सब खां पहिरीं हर औलाद पंहिंजे औलाद के दीन जी एतरी तालीम त दे जो सुभाणे तू मरी त तुंहिंजो औलाद तोखे गुस्ल त दे यार बेन जे हथ च इहा है औलाद जी वफा इहो आहे औलाद जो प्यार जंहिंजे लाइ सॼी ज़िंदगी अर्पे छॾी अथऊं ही बि कयूं बेशक कर तोखे करण खां कंहिं झलियो आहे पर कुझु पंहिंजे लाइ बि त कर न तुझे जिस्म जो तुझे मथा कोई हक ना है अल्लाह ताला प्यार पंहिंजे पनाह में रखे मुंहिंजा दोस्त अजीज मौजू तवील थी वेंदो हिन वक्त त अहिड़ी व्याज जी बाह भरी चुकिया हो मुंहिंजा करीम रब पंहिंजे पनाह में रखजा व्याज खोर एडो बदनसीब आ कायनात जो एडो बदनसीब इंसान आ जो मुंहिंजा दोस्त अजीज पलीत जानवर भी रब खां पनाह घुरंदो मौला सुबुह सां इहो मुर्तद मुंह में न पए मुसलमानो व्याज खां बचो अल्लाह ताला कुरान करीम में गरीबन जी मदद करण ला चयो अल्लाह ताला कुरान करीम में मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा गुलामो अम्मा खदीजतुल कुबरा रदियल्लाहु ताला अन्हा जडे मुझे मुस्तफा करीम सा शादी थी करे 80,000 उठन जी मालिकाणिया हुन जा 70-80 वगा कपड़न जा सोन जे धागन सा सिबिया पया हन जन थामन में खाईंदी आ ओहे थाम भी सोना हन मुझे मुस्तफा करीम जे निकाह में अचण खां पोइ सब कुछ अल्लाह जे राह में कुर्बान करे थी छॾे तोखे इए कोन थो चवां त तू पंहिंजो सब कुछ अल्लाह जे राह में कुर्बान कर मामूली हमको नथो खपे तुझो क्या देगा दौला जिसको देने वाला हो मेरा मौला लेकिन तोखे चवां तो पंहिंजो ख्याल कर अल्लाह जे मखलूक जो ख्याल कर ओ व्याज वठण वारा तौबह कर ॾाढो ॾुखियो थई पंहिंजे माज़ीअ ॾे निहार जॾहिं तो वटि कुझु बि न हुयो पंहिंजे पाण खे इन जगह ते रख तुंहिंजा बच्चा अगर बुखारा हुजन ऐं तूं उन ॾे वञी जंहिं वटि 100 बोरिन अन्न जी लाट लॻई पई हुजे तूं हुनखे चवीस त मूंखे हिकिड़ी बोरी ॾे चवे ॾींदो सही पर 2 बोरियूं ॾींदे त पोइ ॾीं ॿुधाए त तुंहिंजे अंदर में छा गुज़रंदो ओ मुसलमान हिन वक्त खास करे हिन वक्त अगर कहीं बुखायल खे कहीं पेट भरे मानी खाराई अगर कहीं नंगे खे कपड़न जो वगो पारायो अगर कहीं दुखायल खे कहीं खुश कयो खुदा जो कसम खणी तो चवा मुझो रब दिसी रहो आ 100 साल जे इबादत खां भी इहा दुआ वधिक कम वारी इंसान जो कदर कर इंसान जो कदर कर शय जी अहमियत कान है इंसान जी बड़ी अहमियत याद रखी छद 5 करोड़न जी गाड़ी वठी छद इंसान हथ न लाए त जंग जी बर्बाद थी विदी दुनिया जा अजीम फ्रूट हन इंसान हथ न लाए त कीड़ो लगी विंदो शयूं कीमत वारियूं न हन कीमत वारो इंसान आ जेकर तो वट उन जो कदर ना है त तो जड़ो बेअदब ऐं बेकदर बियो आहे ही कोन को त मोजा दोस्त अजीज मौजू घणो टिड़ी वयो मुके चंद मिनट वाप मोटी अचां गाल करण जो मक़सद सिर्फ इहो हुयो त सौदो करणो आ ऐं करे बि सब को पियो पोइ हिकिड़ो हिते सौदो थो करे हिकिड़ो हुतों जो सौदो थो करे याद रखी छॾ जंहिं हितों जो सौदो कयो आहे न मुंहिंजे रब उनखे बि मायूस कोन कयो आहे जंहिं होॾों जो सौदो कयो आहे न उनखे बि रब मायूस कोन कयो आहे फ़र्क़ु इहो आहे जंहिं रुगी हितों जो सौदो कयो आहे उनखे रुगी हितों जा बेनिफिट्स मिली चुका पर जंहिं हितों जे ॻाल्हि खे आॾो रखी हुतों जो सौदो कयो आहे रब उनखे हुतों जो नफ़ो त ॾिनो आहे पर हिते बि रब उनखे इज़त वारो बनाए छॾियो आहे अजीज़ा ने मन मोटी अचा पंहिंजे मौज़ूअ ते ॻाल्हि घणी तवील थी वेंदी ख़ास टॉपिक आहे अबो ऐं अम्मा छो त अॼु मियां दीदार हुसैन इमदाद हुसैन हाजी अब्दुल हलीम ऐं उन जे ॿियनि भाइरनि पंहिंजे बाबा जे मग़फ़रत लाइ हीअ महफ़िल सजाई आहे क़ुरान जी महफ़िल ख़ैर कयो आहे अचो त ॾिसूं अल्लाह जे क़ुरान में छा अल्लाह जे क़ुरान अहिड़ी इजाज़त ॾिनी आहे अल्लाह जे क़ुरान एड़ी इजाजत दिनी आ त तव्हां पंहिंजे मरी वियन जे लाइ माण्हू गॾु करे ऐं दुआऊं घोरो ऐं घुरायो अचो त रब जो क़ुरान पढ़ा अल्लाह जे सुहिणे कलाम मुक़द्दस जे तरफ़ तवज्जो कर मुझे बेनियाज़ रब फरमायो वक़ुर रब्बिरहमुहुमा
बयानी सगीरा। आखिरी हिस्सो आयत जो पढ़ियो थम अञा पोइते ब आयतूं ग़ालिबन मुकम्मिल बीठियूं हन जेके अब्बे ऐं अम्मा जे शान में इन आयत जे हिस्से जो मक़सद ऐं मफ़हूम बयान कयां। मुंहिंजो बेनियाज़ रब, मुझो बेनियाज़ रब पांजे महबूब रहमतल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम के फरमाए रहियो आ, ओ मुझा महबूब कलाम मां खुदा जो हुजे, जुबान तो मुस्तफा जी हुजे, मुझे बानड़न के बुधाए त पांजे अब्बे ऐं अम्मा जे ला मां रब खां दुआ कीअं घुरबी आ। तवज्जो कजा नौजवान, अहम नुक्ते जे तरफ मां पियो वधा। हा अल्लाह भा जे ला दुआ भी सेखारी आ, अबे अम्मा ला भी दुआ सेखारी आ, भा जे ला दुआ कम पाएना। अल्लाह फरमायो रब्बना ग़फिर लना वली इख्वानिना अल्लज़ीना सबक़ूना बिल ईमान। मुझे बेनियाज़ रब फरमायो दुआ घुरो, ओ असांजा पालनहार असांजे उन्हनि भाइरुनि खे मुआफ़ कर जेके असां खां अॻु में ही दुनिया छॾे विया आहिनि। नंढड़ी गाल क्लियर कयां, उन्हनि वेचारनि सादड़नि माण्हुनि खे समझाइण चाहियां जेके चवंदा आहिनि मर गया मरदूद, कुछ भी कम जो कोने, ॾाढो भुलियल आहीं, वक़्तु हुजे हां जो तोखे साबित करे ॾियां कोई मरंदो नाहे, कोई भी मरंदो नाहे। कहे तोखे चयो आ त केर मरंदो आ, मुसाफ़िर खे सफ़र करण वारे खे मुअल कोन चइबो आ। इंसान इंसान मरंदो ई नाहे, मुसलमान त छा मोमिन त छा, पर मां तोखे ॿुधायां त काफ़िर भी पंहिंजे क़ब्र में जेरो हूंदो आ, मुनाफ़िक भी पंहिंजे क़ब्र में जेरो हूंदो आ, अज़ीज़ान मन मोमिन भी पंहिंजे क़ब्र में जेरो हूंदो आ। कीअं जेरो हूंदो आ, छा जे ला जेरो हूंदो आ, ॻाल्हि तवील आ, हिकिड़े जुमिले में अर्ज़ करे वञा। मुनाफ़िक ऐं काफ़िर क़ब्र में इन जे ला ज़िंदह हूंदो आ त हू बाजे बेफ़रमाननि जी, अल्लाह जी बेफ़रमानी कयईं, सुहिणे नबी जे अहकामात जी बेफ़रमानी कयईं, क़ब्र जो अज़ाब चखे। मोमिन क़ब्र में इन जे ला जेरो हूंदो आ, सॼी ज़िंदगी अल्लाह ऐं अल्लाह जे सुहिणे हबीब जी ताबेदारी कयईं, उन जो सिलो याने जन्नत जी खुशबू जा मज़ा क़ब्र में वेठो माणे। अञा तोखे सवलो करे ॿुधायां उन्हनि माण्हुनि खे जन खे सफ़ा सवलो करे ॿुधायां, चवंदा आहिनि त मरण खां पोइ कुझु कोन्हे। जेॾी महिल न जनाज़े जी मयत जी नमाज़ जनाज़े जी पढ़ंदा आहियूं त उहो मुअल हूंदो आहे तुंहिंजे नज़र में या जेरो। ॻाल्हायो ॻाल्हायो, जॾहिं जनाज़े जी नमाज़ पढ़बी आहे साह निकिरी वेंदो अथसि या साह हूंदो आहे, साह निकिरी वेंदो आहे। अमर इलाही आहे, अमर इलाही आहे, हुन जे वजूद मां रू परवाज़ करे वियो। टाइम कोन्हे, तफ़सील केतिरो आहे, मां मुख़्तसिर थो चवां। पोइ जेकॾहिं मरण खां पोइ तुंहिंजे नज़दीक सवाब नथो पहुचे, उन जी जनाज़े जी नमाज़ छो थो पढ़ी? जनाज़े जे नमाज़ में छो थो चई त दुआ वास्ते हिन मयत जे मरी त हू चुको आहे, जॾहिं मरण खां पोइ को फ़ाइदो थिए ई नथो त पोइ जनाज़े जी नमाज़ मरण खां अॻु में थो पढ़ी या पोइ थो पढ़ी? जॾहिं नमाज़ ई पोइ थो पढ़ी, इन जे लाइ त हिन जी मग़फ़िरत थिए ऐं दुआ वास्ते हिन मयत जे, जॾहिं उहा दुआ उन जे मयत लाइ थिए थी, उन जी बख़्शिश थिए थी, तॾहिं त नमाज़ थो पढ़ी। जॾहिं तुंहिंजी पढ़ायल मुला नमाज़ हुन जी मग़फ़िरत कराए थी त छा क़ुरान करीम जी तिलावत हुन जी क़ब्र में बख़्शिश कान कराईंदी छा? ॻाल्हि तवील आहे, इन करे मुलाणे मसाले खे खुदा पंहिंजे पनाह में रखे। मां अर्ज़ पे कयो, जॾहिं क़ुरान करीम जी इहा आयत नाज़िल थी, अल्लाह जे ज़ात फरमायो, जॾहिं मां रब खां अबे अम्मा जे लाइ दुआ घुरो, कंहिंजे लाइ जेको माउ पीउ सां ठहियल आहे उहो चवे अबे अम्मा जे लाइ। थोड़ा माण्हू ठहियल आहिनि, बाक़ी सभु नाराज़ हो। ॿुधायई थो त अबे अम्मा सां नाराज़ पेजो,
आखिरी अंजाम चाहे ऐं जनते अबो अम्मा राज़ी आहिनि उन्हनि जे लाइ बहार चाहे ॿुधाई थो ईअं कोन उथंदुसि मौज़ू इहो आहे इन मौज़ूअ खे ज़रूरु खणंदुमि अज़ीज़ाने मन मुंहिंजे सुहिणे करीम रब जा बाना निमाज़ी निमाज़ पढ़ंदो ई छाजे लाइ त रब राज़ी थिए जवाब ॾे रब राज़ी थिए त जन्नत मिले मौलाना साहब दाढ़ी रखंदो ई छाजे लाइ ख़ुदा राज़ी थिए त जन्नत मिले हज कंदो ई छाजे लाइ ख़ुदा राज़ी थिए त जन्नत मिले उम्रो कंदो ई ख़ुदा राज़ी थिए त जन्नत मिले तूं जन्नत जे शौक़ में सभु कुझु कंदो आहे आधीअ जो सियारे में उथी तहज्जुद जी निमाज़ पढ़ंदो आहे रब राज़ी थिए त जन्नत मिले तूं जन्नत जे इश्क में इबादत कंदो आहे लेकिन ज़रा गौर कर कॾहिं सोचो बि कोन थई त मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे जंहिं जन्नत खे तू मक्के में थो ॻोल्ही जंहिं जन्नत खे मदीने में थो ॻोल्ही जंहिं जन्नत खे मस्जिद में थो ॻोल्ही मुझे मदीने जे साईं फरमायो अल जन्नतु तहत अक़दामिल उम्महात मदीने जे साईं फरमायो जन्नत अमड़ जे कदमन जे हेठों काथे आ जन्नत जवाब दे अल जन्नत तहत अक़दामिल उम्महात गौर कर मुझे साईं इए कोन चयो त जेका मोमिन्याणी मावा उन जे कदमन जे हेठों जन्नत आ मुझे साईं इए कोन चयो त निमाज़न जे पेरन जे हेठों जन्नत आ मुझे साईं इए कोन चयो जेका रात दी कुरान थी पढ़े उन जे कदमन जे हेठों जन्नत न न मदीने जे ताजदार फरमायो हर बच्चे जी जन्नत मां मुस्तफा ऐलान तो कयां त उन जे अमड़ जे कदमन जे हेठों अगर दुनिया जे अंदर जन्नत ॾिसण थो चाहीं दुनिया जे अंदर जन्नत ॾिसण थो चाहीं जन्नत जे दरड़न खे चुमण थो चाहीं न हेॾे वञ न हेॾे वञ अम्मा जा वञी कदम चुम जन्नत हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाहि तआला अलैहि बचपन खां ई ख़ुदा जो सालिह बानो आहे गाल सफ़ा शाट तो कयां अम्मा जी बच्चा बह कहन मुझे मथा अल्लाह के राजी कयां ऐं अम्मा के राजी कयां हा बच्चा पर मुझी अम्मा बकम मुखों कोन थींदा हाणे हुक्म कर तोखे राजी कयां या पंहिंजे रब के राजी कयां बच्चो पांजे मां खां पुछी रहियो आहे मां मावा इजाजत दे थी बच्चा मूं तोखे मुआफ़ कया मेड़ई हक वञ पांजे करीम रब खे राज़ी कर हज़रत बायज़ीद बुस्तामी सुनो अमड़ के छड़े तो घर छड़े तो 12 साल रातिन जा अल्लाह जे जिक्र जे मौज में जंगल जबल वञे तो वसाईंदो खुदा जे जिक्र जे मौज में घुमंदो अचानक जॾहिं रात थी अहिड़ी जगह ते पहुतो उहो गोठ ॿियो न हुयो बुस्ताम जो गोठ अबाणे गोठ पहुची वियो जी मां ते अबाणे गोठ पहुची वियो हां दिल में ख्याल कई रात जो टाइम भला छो न आयो जो आहियां अमड़ जा कदम चुमी पो वञा अचे दरड़े ते वेठो रात जो टाइम अकुल चवेस त दर ठड़का अमड़ खे जागा पर मुझा दोस्त अजीज इश्क चवेस बायज़ीद सजी जिंदगी जे जी जल जी खिदमत कान कयई उन जी निंद्र छो थो फिटाई इए न कर दरड़े ते टेक ॾेई वेही रहियो अमड़ जी निंद्र नथो फिटाए बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाहि तआला अलैहि दरड़े ते टेक ॾेई वेठो आ त मुजी जी जल अम्मा जेडी मल निंद्रड़ीअ मां उथंदी मां उन जी जल अम्मा जे खिदमत में हाज़िर थिया कुछ रात जो हिस्सो गुज़रियो अंदरों नालीअ मां पाणीअ जो आवाज़ आयो पक थियसि त मुजी जी जल अम्मा हींअर तहज्जुद जे नमाज़ ला उथी आ ओ मुसलमानो कॾहिं रात जो जाग त लॻई भाग रात जो आधी ते टीवियूं ॾिसी फिल्मूं ॾिसी माशाअल्लाह औलाद खे बि टच स्क्रीन वठी ॾे भली ॻाल्हि आहे मता जे मौलाना सड़े थो मूं वटि बि आहे ॻाल्हि सड़न जी कान्हे का लेकिन ॻाल्हि उन जे ग़लत इस्तेमाल जी आहे औलाद खे वठी ज़रूर ॾे पर चेक इन बैलेंस ज़रूर रख ॾिसंदो बि कर त तुंहिंजो औलाद करे छा थो किथे ईअं त कोन थो करे त तुंहिंजे ख़रीद करे ॾिनल शइ मां हू पंहिंजे ख़ुदा खां परे थी रहियो आहे पंहिंजे औलाद जे मथां बैलेंस रख आधी रात जो उथंदे कॾहिं सोमणी पढ़ी सुम्हंदे त तहज्जुद ते सुजागी थींदी
पर जे बारे ते हेडा दोडा पटे वेठो ॾिसंदे पोइ मौलवी साहब वारो कर अॼुकल्ह तावीज़न वारनि बि ऋण बारे ॾिना आहिनि। अल्लाह ताला मुआफ़ फरमाए, अल्लाह ताला मुआफ़ फरमाए। असांजे मुआशिरे जो इहो हाल आहे, पेट में सूर थियो तावीज़, मथे में सूर थियो तावीज़, चेल में सूर थियो तावीज़। कंहिं विधान फलाणी मूंसां ठहियल कान्हे इन विधान, फलाणो मूंसां ठहियल कोन्हे उन विधान। कारोबार में नफ़ो थियो दुआ है अम्मा जी, नुक़सान थियो पाड़े वारे जा तावीज़। ओ ख़ुदा जा बाना, ख़ुदा जो ख़ौफ़ कयो। पंहिंजे औलाद खे कहिड़ी तरबियत ॾेई रहिया हो, पंहिंजे औलाद जो मुस्तक़बिल बर्बाद करे रहिया आहिनि उहे शख़्स जंहिंजो औलाद अहिड़ी थ्योरी ते हली रहियो आहे, जंहिंजो औलाद इन सिस्टम ते हली रहियो आहे। ख़ुदा जी ज़ात बि का ज़ात आहे। पंहिंजे औलाद जी तरबियत कयो, पंहिंजे औलाद खे बजाए इन ज़ुल्म वारी स्टेशन जे बजाए पंहिंजे बच्चन खे सेखारियो त मुश्किल ऐं मुसीबतूं ख़ुदा जो क़ुरान में वाइदो आहे। ॿुध क़ुरान, वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफ वल जूइ वनक़सिम मिनल अमवालि वल अनफुसि वस्समरात वबश्शिरिस साबिरीन। अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो मां आज़माईंदो हां, केॾी महिल दौलत ॾेई आज़माईंदो हां, केॾी महिल दौलत खसे आज़माईंदो हां, केॾी महिल सिहत ॾेई आज़माईंदो हां, केॾी महिल सिहत खसे आज़माईंदो हां, केॾी महिल औलाद ॾेई आज़माईंदो हां, कंहिंखां औलाद खसे आज़माईंदो हां। आज़माइश रब जे तरफ़ खां। तूं चवीं त तावीज़ पइजी विया, ख़ुदा जो ख़ौफ़ कर, ख़ुदा जो ख़ौफ़ कर। जेॾी महिल मुश्किल घड़ी अचे छा कर, तावीज़न वारे ज़ालिम जे पुठियां वञण जे बजाए मुसल्लो विछाए पंहिंजे रब जे दरबार में रोई बगोड़ा गाड़, ॾिस मुंहिंजो रब कीअं थो तुंहिंजो बेड़ो पार फरमाए। इहो ज़ालिम लिखण वारो तावीज़ न तोखे वेढ़ाईंदो, तोखे बर्बाद कंदो, तुंहिंजे ख़ानदान खे बर्बाद कंदो, तव्हां दोस्तनि जे विच में विछोड़ा पैदा कंदो। चङो थियो अची वे, न त तुंहिंजो हेठियो धड़ो कमु छॾे वञे। ओ ख़ुदा जा बाना यादि रख, चंद पैसनि जे करे ख़ुदा जे मख़लूक खे वेढ़ाइण वारा तूं मरणो बि अथई, क़बर में हलणो बि अथई। ख़ुदा ऐं मुस्तफ़ा जी आॾो जान बि ॾियणी थिए त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इन बुरिन आदतुनि खां पंहिंजे औलाद खे बचायो। अल्लाह जे मथां तवक्कल रखो। ॻाल्हि चढ़ी आई आहे, हिकिड़ी ॻाल्हि करे थो वठां, ॻाल्हि मां ॻाल्हि निकिरंदी वेंदी, पर अहिड़ो मौक़ो बि सदाईं कोन मिलंदव, इहो बि यादि रखी छॾिजो। हेड़ो मौक़ो सदाईं न मिलंदो आहे अल्लाह जे दरबार में। जेकर तव्हां उस में वेठा हो त छांव में मां बि कोन वेठो हां, तव्हां सिर्फ़ ॿुधी रहियो। मां त राति 7 मां प्रोग्राम करे 1 बजे खां बाद में घर पहुतो हां, वाइदे मुताबिक़ हिते बि पहुतो हां। लेकिन मुंहिंजा दोस्त अज़ीज़, हे दीन जो पैगाम आहे, ज़िंदगीअ ते कोई भरवसो न आहे। हिक औरत पुट हिकिड़ो आहे, धारियनि में शादी थी आई आहे, मिट माइट कोई बि न आहे, पंहिंजनि जा कुर्ब कंहिंखां बि ॿुझा कोन्हनि के सभई मौजूद वेठा आहियूं। ॾिसे थी त मुंहिंजे बचनि जो को मुंहिंजे नंढड़े बचड़े जो हिते कोई मिट माइट बाक़ी न आहे। मुंहिंजा अबाणा अलाए काथे रहिया। हाणे सोचे थी त बचे जी अहिड़ी तरबियत कयां जो सुभाणे मुंहिंजो बचड़ो कंहिंजे आॾो मोहताज न थिए। हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, ख़ुदा करे इन जे मथां अमल करे विझी। हाणे छा थी करे उन नंढड़े 4-5 साल बचड़े खे जेॾी महिल पाण निमाज़ जे लाइ वुज़ू थी करे, अॼु चवे थी बचड़ा इमदाद हली आ वुज़ू कर। बचड़ो चवे थो मां वुज़ू छा आहे, बचड़ा हली आ मूंसां गॾिजी अचे हथड़ा धो। मां हथड़ा धोई वुज़ू कयो। अम्मा छो थी कराई, बच्चा ॿुधाई थी। मां मुसल्लो विछायो, बच्चे जो भर में मुसल्लो विछाए बचड़े खे चवे थी बचड़ा ही निमाज़ पढ़ो। अम्मा छा जी निमाज़ पढ़ा, छा मिलंदो? बच्चा जेको निमाज़ पढ़ंदो आहे, निमाज़ खां पोइ जॾहिं दुआ घुरंदो आहे, अल्लाह जी ज़ात उन जी दुआ क़बूल कंदो आहे, जेकी घुरंदो आहे उनखे मिली वेंदो आहे। हिक मां मासूम बच्चे जी तरबियत करे रही आहे। बच्चो तो पुछे अम्मा छा मुंहिंजो रब मूंखे टाफियूं ॾींदो? हा बच्चा ॾींदो। अम्मा छा मुंहिंजो रब मूंखे फलाणा बिस्केट ॾींदो? हा ॾींदो। माउ खे ख़बर आहे मुंहिंजो बच्चो टाफियूं कहिड़ियूं खाईंदो आहे, माउ खे ख़बर आहे मुंहिंजो बच्चो बिस्केट कहिड़ा खाईंदो आहे। अॻुवाट वठी रखे थी, पाण ख़ुदा जे दरबार में सजदा थी करे, बचड़ो बि शइ जे आसरे सजदा थो करे। कहिड़ी ख़बर त ख़ुदा केरु आहे, कहिड़ी ख़बर त इबादत छा थींदी आहे। शइ जे लालच में बचड़े
बचड़े सजदा कया मां हथड़ा खणी चवे मौला मुझे बचड़े जी पारत हुजे नंढड़ो चवे तो अल्लाह साईं मुखे टाफियूं दे मां खणी हुन जे आडो थी रखे मां दुआ घुरी बस कई बचड़े हथ ही करे शे जो आरो दिठई हथ विझी चवे तो अम्मा अम्मा जी बच्चा अम्मा अल्लाह साईं मुखे शे दई छड़ी अम्मा अल्लाह साईं मुखे टाफियूं दिनियो अम्मा अल्लाह साईं मुखे बिस्कुट दिना मां खुश थी करे चवे थी मुझा मौला मुझे बचड़े जी पारत हुजे तसव्वुर त कर जडे बे पहरी पड़ियो थिया अना टे पहरी जो टाइम ही कोन थियो बार के शे जी सिक लगी वंजी मां के बाह में हथ दे अम्मा उठी वुजू कर नमाज पढ़ बच्चा नमाज जो टाइम तञा कोन थियो अम्मा नमाज जो टाइम त कोन थियो पर मुखे शे जी सिकत लगी है न मां बच्चे जो यो हाल दिसंदे परेशान तो कोन और प्रोग्राम और मां बच्चे जो यो हाल दिसंदे खुश थी थे मुझा दोस्त नमाज जो टाइम ही कोन थे अगे मां के शय जे लालच में चवे गाल मुकाया अजीब इत्तेफाक पाड़े में कज़ो थी वयो मां ओडा हली वई सुबह जो टाइम बार नाश्तो करे निकरी वयो कुछ घड़ियों गुजरियो कज़े में करे दफनाण में अगे पो थी विंदो आ औरत उते वेही रही बचड़ो रांद खेडियो भूख लगी आयो ड्रोड़ंदो घर डिठई दर बंद लगो पयो आ दरड़ो खोल रही पाड़े वारे को अंदर आयो गोली मानी कान्हे का दिल में ख्याल कई मानी नाहे त छाहे जेखा रोज घुरंदो हां उन खां तो घुरा मां मौजूद ना है बचड़े देर कान कई पानी खये हाने मासूम बचड़े 5-6 सालन जे वुजू छा कयो हुंदो उन पांजे हिसाब सा वुजू करे जी अम्मा मुसल्लो बिछाईंदी आ इए मुसल्लो बिछाए जी अम्मा सजदा दींदी आ इए सजदा दियण शुरू कई अदा जी अम्मा सजदा कंदी आ इए सजदा कंदे मुझा दोस्त अजीज हेडो हथड़ा तो खणे होडो अल्लाह जे रहमत के जोश तो अचे मुझो बेनियाज रब जिब्राइल के हुक्म तो फरमाए ओ जिब्राइल जी रब्बे जलील अज मुझो मासूम बांधड़ो मां अल्लाह जे दरबार में हथड़ा तो खणे देर न कर अज जन्नत जा खाधा खणी वञ जियां हथड़ा खणे मां रब जे बांधे के वञी पहुंचाए जो कोई ना है तंजो भी आहे याद रखी छद मुसलमान उन नंढड़े बचड़े सजदा दई करे अल्लाह से अम्मा बकाने का भूख दादी लगे जो का भली मानी खारा चवराण वारो पियो चवरा जन्नत मां ताम अची वया बचड़े डिठा मुसल्लो ते ओ हथाम खई वनी खट ते वेही मजे सां तो पियो खाए जन्नत जे ताम जो मजो छा जन्नत जे ताम जो मजो छा हुंदो होडो जीजल अम्मा जेका कज़े ते मौजूद आ उन जे दिल में ख्याल आयो देर घणी थी वया मता मुझे बचड़े के देर थी वने अम्मा तकड़ी तकड़ी अचे दिसे त दर खुलियो पयो आ दिल में ख्याल कई बच्चो अची वयो आ अंदर जो अचे त बचड़ो मानी खाई रहियो आ मां खा ज़हन मां गाल निकरी वे डाडा मारूफ मां चवण लगियो पुटड़ा दे खबर अज वरी कह पाड़े मां पिनी आयो आ निहारे चवे तो अम्मा पाड़े बारन खा छो पिना पिन्यो जरूर उथ में जंहिंजो खां रोज पिनण सेखारियो थई अज भी उन खां पिनी आयो हां अमड़ के बाह मां वठी वनी मुसल्ले ते बिहारी अम्मा इन मुसल्ले ते वेहण ऐं पिनण तो सेखारियो आ भूख लगी ॾाढी मुझो अम्मा काने का मुसल्ले ते वेही करे यार के चे मुकरई मां कुर्ब कया न हलिया मुंह भी खाधो आ तू भी खा बच्चे जे सदके मां के भी जन्नत जा ताम नसीब थिया तन ओ मुसलमान ओ तावीज़न ता थिड़ी आयम पांजे बच्चन के औलाद के न तावीज़न जे मुसीबत जे बजा उनन जी तरबियत कयो त मुश्किल खड़ी इंदी आ कारोबार में नुकसान भी थींदो आ दुख सुख जिंदगी जो हिस्सो आ बजा के मुल्ले मुलाड़ी दे तावीज़न वारे वञण जे बजा मुसल्लो विछाए पांजे करीम रब जा नफल पढ़ो मदीने वारे मीर ते दुरूद पढ़ो दिसो त मुजो रब बेड़ो पार करे थो या नथो करे अर्ज पे कई मदीने जे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गाल घणी थी वई इते असा मां जो रोज जो ही कम 3 कलाक 4 कलाक मूला कोई प्रॉब्लम कोने पर किथे यार प्रोग्राम जा धणी न परेशान थी वञा
उहे वरी सोचींदा त ख़बर न आहे छा मामिलो आहे। अॼु मौलवी को पिस्ता असां वाकई पिस्ता खाई खाई दिमाग़ में वॾी ताक़त थी आहे, पर तव्हांखे सुबुह अलाए नाश्तो कयो आहे अलाए कोन कयो आहे, इन करे तव्हांजो ख़्यालु कंदे मां वाइंड अप थो कयां प्रोग्राम खे। पाक पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जा उम्मतियो जॾहिं इहा आयत करीमा लथी, हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु हुज़ूर जे दरबार में अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह ताला क़ुरान करीम में अब्बे ऐं अम्मा जे दुआए मग़फ़िरत जे लाइ हुकुम फरमायो आहे। मुंहिंजे आका फरमायो, हा। अबू हुरैरा अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अब्बे अम्मा जा दुनिया में ज़िंदगीअ में हक़ आहिनि या मरण खां पोइ बि उन जा हक़ आहिनि। ताजदारे मदीना, इमामुल अंबिया, अशरफुल अंबिया, खातमुन नबिय्यीन वल मुरसलीन, ताजदारे मदीना फरमायो, ऐ अबू हुरैरा, अब्बे अम्मा जा दुनिया में बि हक़ आहिनि। जॾहिं अबू अम्मा दुनिया छॾे वञनि उन खां बाद में बि टे हक़ अब्बे अम्मा जा औलाद जे मथां मौजूद आहिनि। बसि इहा हिकिड़ी ॻाल्हि करे थो मां हथ थो कढां, हथ कढंदो मई, पर जे तूं नारो हणी चवंदे त मूंखे वेहण खां बि एतिराज़ कोन हूंदो। तू चो असां तो सहूलत हाथ हथ कढ दो, असां भी समझो पिया। अज़ीज़ा ने मन तवज्जो कर, सोने अबू हुरैरा फरमायो त मदीने जे साईं कर्ज के मुंहिंजा महबूब कहिड़ा हक़, भला इहे टे हक़ त ॿुधो। अब्बे अम्मा जे मरी वञण खां पोइ कहिड़ा आहिनि? सोने मदीने जे साईं फरमायो, पहिरों हक़ औलाद जे मथां पंहिंजे अब्बे अम्मा जे कफन ऐं दफन जो जल्द खां जल्द इंतज़ाम करे। तू वेही छो तो अज़ीज़ा ने मन, हेॾे तवज्जो कयो। अज़ीज़ा ने मन मुझे मदीने जे मीर फरमायो, अब्बे अम्मा जे मरी वञण खां बाद में, दुनिया छॾण खां बाद में पहिरों हक़ औलाद जे मथां कफन ऐं दफन जो इंतज़ाम कराइण, उहो तव्हां सां उहे जल्दी कंदा हो। ॿियो ऐं टियों हक़ ॿुधो, ॿियो हक़ कहिड़ो आहे? मुंहिंजे मदीने जे साईं फरमायो, अगरि तव्हांजो बाबो दुनिया छॾे वियो आहे त उन्हनि जे दोस्तनि सां सिले रहमी इख्तियार कयो, उन जे दोस्तन के संभालियो, उन जे यारन के संभालियो, उन जे मिटन के संभालियो। जिते जिते तव्हांजी बाबे जी दोस्ती आ, पंहिंजे हाल आहर उन्हनि सां निभाईंदा अचो, दुख सुख में उन्हनि सां गॾु हलो। तव्हांजी अम्मा साहिणा, पंहिंजे नानाणनि सां कॾहिं बि तलखी न कजो, पंहिंजे नानाणनि सां कॾहिं झेड़ो न कजो। पंहिंजे अमड़ जे करे पंहिंजे नानाणनि सां मामाणनि सां सुहिणो हलजो। पंहिंजे अमड़ जे सहेलियुनि सां जिते जिते ॿुधंदा हुजो उन्हनि सां सिले रहमी अख्तियार कजो, यानी उन्हनि सां सुहिणो वर्ता कजो। इहो तव्हां सां खां विसरी वियला, बाबो वियो दोस्त ॼाणनि बाबो ॼाणे। टे नंबर ते मदीने जे साईं फरमायो त टियों हक़ औलाद जे मथां इहो आहे त सुबुह शाम पंहिंजे अब्बे ऐं अम्मा जे बख़्शिश लाइ रब खां दुआऊं घुरंदो रहे। ताजदारे मदीना सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात फरमायो त जेको शख्स सुबुह शाम पंहिंजे अब्बे अम्मा जे ईअं न त मरी वञनि त पोइ ज़िंदह बि, अबो अम्मा ज़िंदह या दुनिया छॾे विया आहिनि, ज़िंदह उन जे सिहत व आफ़ियत जे लाइ, उन जे बख़्शिश लाइ दुनिया छॾे वियो आहे, उन जे बख़्शिश लाइ ताजदारे मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको शख्स सुबुह शाम दुआ घुरंदो, मां मुस्तफ़ा शूअर्टी थो ॾियां त अल्लाह ताला कॾहिं बि उन जे रोज़ीअ में तंगी कोन कंदो। जेके रोज़ीअ खां तंग आहिनि, जंहिंजी रोज़ी तंग आहे, वज़ीफ़ा पढ़ण जे बजाय तावीज़, वो साईं तावीज़ ॾिजा, अलाए छो कमु कोन थो हले, ओ भाड़िया कमु कोन हलंदी, कमु तॾहिं हलंदई अगरि अबो अम्मा ज़िंदह अथई त वञी कदमनि में किरी पियो, अगरि अबो अम्मा दुनिया छॾे विया अथई त उन्हनि जे लाइ बख़्शिश जूं दुआऊं घुर। ॾिस मुंहिंजो रब तुंहिंजी रोज़ी खोले थो या नथो खोले? मुले जे तावीज़ में तुंहिंजी रोज़ी न आहे, तुंहिंजी त जन्नत बि अमड़ जे कदमनि जे हेठों आहे। जन्नत जो दरवाज़ो तुझो बाबो। याद रखो, असांजे मुआशरे में अम्मा सां प्यार कयो वेंदो आहे, लेकिन बाबे के घर जो वधियल भाती समझो वेंदो आहे। खबरदार थियो, अबो घर जो वधियल भाती न आहे, अमड़ जन्नत आहे त बाबो जन्नत जो दरवाज़ो आहे। अमड़ जन्नत आहे, पीउ जन्नत जो दरवाज़ो आहे। जेको मुंहिंजा दोस्त अज़ीज़ भाॻियो हूंदो आहे उहो दीवारूं कोन टपंदो आहे, छित खे टोड़े कोन ईंदो आहे। भाग्य जी निशानी हमेशह पंहिंजे दरवाज़े खां घर में ईंदो आहे। जेको सालिह बानो आहे रब जो, उहो पंहिंजे अमड़ सां गॾु पंहिंजे अबे जी बि इज़त कंदो, पंहिंजे बाबे जी बि इज़त कंदो। मदीने जे साईं फरमायो, अमड़ ॾे हिकिड़ो भेरो खिली निहारण सां मुंहिंजो रब 100 हजनि जो सवाब अता फरमाईंदो आहे।
एक दफ़ो जीजल अमड़ दे खिली निहार 100 हजन जो सवाब मुझो रब अता फरमाए। हिकड़ो दफ़ो बाबा जे मुंह दे खिली निहार रब डहनो मक़बूल उमरन जो सवाब अता फरमाए। हाणे इते जेडी मल महबूब ने ये फरमायो त के एड़ा सहाबी हुआ जन जो अब्बो अम्मा दुनिया में मौजूद न हुआ। कहे सहाबी का दाह निकरी वही या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझो त अब्बो भी कोन है मुझी त अम्मा भी कान है मां किए पंहिंजे जीजल अमड़ दे खिली निहारिया मां किए पंहिंजे बाबे दे निहारिया। मिशका शरीफ के खोले दिस मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मंजार कबर वालिदैहि औ अहदुहुमा कुल्ल यौम जुमुअतिन गुफिर लहू कुतिब बर्रा कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ताजदार मदीना फरमायो जह शख्स मंजार जह शख्स मौलवी न पीर न अमीर न नेक न सालिह न जह शख्स भी मंजार कबर वालिदैहि पंहिंजे अब्बे अम्मा जे रुगी कबर जी ज़ियारत कई। छा कई जवाब रे हे सोहणे इमाम हुसैन रदी अल्लाह ताला अन्हु जा अल्लाह दरजात बुलंद फरमाए। जै करबला में कुर्बानी ॾिनी तो के महरम में अबे जी कब्र याद इंदी आ न त शादी हा तो के याद कोन अचे हैं। खबरदार थी अबे अम्मा जे मज़ार ते वक्तन फवक्तन हदीस बुध मुझे आका करीम फरमायो मंजार कब्र वालिदैहि औ अहदुहुमा जह शख्स भी पंहिंजे अबे अम्मा जे कब्र जी ज़ियारत कई या उन्हनि बिन्ही मां कहे हिक जे कब्र जी ज़ियारत कई लफ्ज़ हदीस जा ज़ियारत कई कुरान पढ़ण पोआ दुआऊं घुरण पोआ रुगी अबे अम्मा जे कब्र जी ज़ियारत कई कदहें कुल्ल यौम जुमुअतिन हर जुमे जे दिहाड़े महबूब साईं फरमायो गुफिर लहू अल्लाह उन जा गुनाह मुआफ़ करे छॾींदो रुगी गुनाह माफ़ कोन थींदा आहिनि कुतिब बर्रा अल्लाह ताला उन जो नालो पंहिंजे सालिहन बांधड़नि सां गॾु लिखराए छॾींदो आ। अंदाज़ो लगाए नौजवान जह अब्बे अम्मा जे कब्र जी ज़ियारत करण सां रब गुनाह मुआफ़ करे। जह अम्मड़ जे चेहरे दे मुर्की निहारण सां 100 हजन जो सवाब मिले। जह बाबा जे चेहरे दे निहारण सां 10 मक़बूल उमरन जो सवाब मिले। वो उन्हनि अब्बे ऐं अम्मा दे बूथ यो किनो करे निहारींदे ॿुधाए त तुंहिंजा ॿई जहान ख़त्म थींदा या कोन थींदा। खबरदार थी मके जे सरजमीन ते अगर हिकड़े नफल जे एवज़ लख नफलन जो सवाब आ तो ते गुनाह जो तादाद भी एतरो आ। हिकड़ो गुनाह कदो तो लख गुनाह जे जी जल ने रुगी खिली निहारण सां 100 हजन जो सवाब मिलंदो आ। उन अमड़ दे अगर बूथ किनो करे निहारी त तुझी इबादत कहीं भी कम जी काने का। हाजी हुजी गाजी हुजी मौलवी हुजी पीर हुजी फकीर हुजी कुछ भी आही जेकरे अब्बो ऐं अम्मा तोखां राज़ी ना आहिनि त तू कुछ भी नाही तुझी काई इबादत कम जी कान्हे का। खुदा ऐं मुस्तफ़ा जे दरबार में तू निधन को है तुझो कोई धनी साईं कोने को पर जेड़ो तेड़ो गुनहगार है पर जे जीजल अमड़ तोखां राज़ी आ दिल पर पीर तोखां राज़ी आ त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जेकॾहिं कंहिंजा हक़ न खाधा अथई त अबे अम्मा जूं दुआऊं रब जा हक़ तुंहिंजो माफ़ कराए छॾींदियूं। इन में काई शक जी गुंजाइश अल्लाह ताला कुरान करीम में अबे अम्मा दुआ जो हुक्म किए ॾिनो रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सगीरा। या अल्लाह मुझे अबे अम्मा ते रहम फरमा। कुरान जा लफ्ज़ बुध 15 पारे जे दर या अल्लाह ऐ मुझा परवरदिगार मुझे अबे अम्मा ते रहम कर। बख्शिश जी गाल काने रहम कर कमा मौला इए मुझे अबे अम्मा ते रहम कर रब्बयानी सगीरा जी नंढड़े लाकू मुझे अबे अम्मा न मुखे तात्यो पालियो ऐं मुते रहम कयो। मौला तू बज मुझे अबे अम्मा ते इए रहम कर। रब तोखे दुआ सेखारे रहियो आ त पंहिंजे अबे अम्मा जे लाइ हीअं दुआ घुरंदो कर त जीअं नंढड़े लाकू अबे अम्मा बचड़े ते शफ़क़त कंदी आ रब चवे तो मुखां इए दुआ घुर। कीअं शफ़क़त थींदी आ बच्चो 1000 ॾोह करे चे मां चवंदी मुंहिंजो ॾोही कोन्हे। सजी दुनिया चवे तुझो पुट मुजरम मां चवंदी मुझो पुट मुजरम कोने को। अल्लाह जो फरमाए तो इए मुखां दुआ घुर मौला कुछ भी आहे मुझो अब्बो ऐं अम्मा जे उन्हनि बचपन में मुखे बेडो ही करे छड़ियो मौला अज तू भी उन्हनि जा गुनाह मुआफ़े उन्हनि खे बेडो ही करे छड़े।
दोस्तों अबे अम्मा जे मग़फ़िरत ला दुआ घुरण इहा ईमान वारे जी निशानियां, बख्शिश जी निशानियां, रिज़्क़ में बरकत जी निशानियां। अज असांजे दोस्त मियां दीदार हुसैन अब्दुल अलीम ऐं असांजे यूसी जे चेयरमैन मियां इमदाद हुसैन ऐं उन जे भाइरुनि पंहिंजे बाबा मरहूम मग़फ़ूर अली हसन जे मग़फ़िरत जे लाइ हीअ महफ़िल सजाई आहे। यकीनन अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उनखे त मुआफ़ कंदो इंशाअल्लाह ताला, छो त ख़ुदा जो वाइदो आहे त मां पंहिंजे ॿाननि जूं दुआऊं रद्द कोन कंदो। हिते त 1000 खां मथे माण्हू वेठा हो, मदीने जे साईं फरमाए त 40 जी दुआ बि रब रद्द कोन कंदो आहे। हिते त 1000 माण्हू वेठा हो, अल्लाह ताला उन जी त बख़्शिश फरमाईंदो। पर अॼु मौक़ो मिलो अथई पंहिंजे अबे अम्मा जे लाइ बि दुआ घुर, मुंहिंजे मदीने वारे मीर जे उम्मत लाइ दुआ घुर, अल्लाह ताला उन्हनि जी बि बख़्शिश फरमाए इंशाअल्लाह ताला। हाणे हिकु भेरो अलहम्द शरीफ़ टे भेरा कुल वल्लाह शरीफ़ पढ़ो त दुआ घुरो। मूंखे ॾाढो मज़ो पियो अचे, पर ॾिसां थो पियो जेका कामेटी आहे मुतहर्रिका कुछ ही कोन था सघनि, पर उनजी चुरपुर महसूस कराए थी त साईं हाणे रहम कर, हाणे दुआ घुर इंशाअल्लाह ताला। आयत जी माना रहिजी इन्नल लज़ीना यख़शौन रब्बहुम बिल ग़ैब, अल्लाह फरमाए उहे शख़्स जन अण ॾिठे मूं ते ईमान आंदो, अण ॾिठे मां रब खां ड्रिगा। हिते हेतिरा वेठा हो कंहिं रब खे ॾिठो आहे? अण ॾिठे सौदो आहे, ड्रिगा आहिनि। अल्लाह फरमाए थो लहुम मग़फ़िरतुन, मां अल्लाह हुनखे मुआफ़ करे छॾियो। हिते जेतिरा बि वेठा हो क़ुरान थो चवे, हीर रांझे जो किसो न, लहुम मग़फ़िरतुन, मां ख़ुदा हुनखे मुआफ़ करे छॾियो। व अजरुन कबीर, अञा उन्हनि जे लाइ वॾो अजर तयारु कयो अथऊं। उहो कहिड़ो अजर आहे? चओ मौला मदीनो ॾेखार, पोइ भली मार लहन ओजागा अखियुनि जा। हिकिड़ो मिठा हिकिड़े खां 5 मौलूद पढ़ी छॾिया, पर हेॾे हाल जेको ॾिसां पियो थो न, उहो हाल ॾाढो ख़स्ता आहे। भला ॻाल्हि ॿुधो, जेके वाकई चाहियो था त का इश्क वारी मदीने जी हिकिड़ी नात थी वञे, उहे हथ मथे खणनि ॾिसां मां। वाह, दिलियूं बेदिलियूं हथ सभिनी खयो आहे, लेकिन हिकिड़ी ॻाल्हि बसि, हाणे ॻाल्हि ॿुधो। इन हथ खणण जो अजर पहिरीं क़ुरान मां तव्हांखे ॿुधायां। मां हथ ख़बर अथव न की चवंदो सुभान अल्लाह, चवंदो हथ खणाईंदो आहियां, पर हथ खणाइमि छो? अल्लाह जो क़ुरान ॿुध, अलियौम नख़्तिमु अला अफ़वाहिहिम व तुकल्लिमुना ऐदीहिम व तशहदु अर्जुलुहुम बिमा कानू यक्सिबून। अल्लाह फरमाए क़यामत जो ॾींहुं थींदो, ज़ुबानुनि ते ताला लॻी वेंदा, ज़ुबानूं कमु कोन कंदियूं, हथ गवाही ॾींदा, पेर गवाही ॾींदा। अॼु तो हथ खयो आहे छाजे लाइ? त मदीने वारे मीर जी नात ॿुधां। इहे हथ तुंहिंजा क़यामत में गवाही ॾींदा, मौला कहिड़ो बि हुयो, पर मरहूम अली हसन जे मग़फ़िरत वारे ख़ैर जे मौक़े ते असांखे मथे इन लाइ खयो हुयईं त मदीने वारे मीर जे इश्क जी नात फ़क़ीर पढ़ त ॿुधो, इंशाअल्लाह बेड़ो पार थी वेंदो। अल्हम्दुलिल्लाह इन सीने जे अंदर 30 पारा क़ुरान करीम जा मौजूद आहिनि। जंहिं बि ॻाल्हि खे इंशाअल्लाह ताला खणंदुसि, उन ॻाल्हि जो दलील अल्लाह जे क़ुरान मां ॾींदुसि इंशाअल्लाह ताला। पर हाणे गर्मी थी वई आहे, मौक़े जे हिसाब सां मां खणी थो चुप कयां, पर हिकिड़ी नात पढ़ां थो। कहिड़ी नात थो पढ़ां? त जेको इंसान मदीने वारे मीर सां न प्यार कंदो आहे, पंहिंजे महबूब जे मुहबत में, पंहिंजे महबूब जे इश्क में। हिकिड़ो शख़्स हो जेको इंतहाई बीमार थी वियो, जेॾी महिल हाल हीणो थी वियो, सभिनी चयो त वारो कयो डॉक्टर शम्स ॾे खणी हलो, कंहिं चयो त वासवाणी साहब ॾे खणी हलियो, कंहिं चयो त मूं बि मिड़े पे नाला वरितऊं। जेॾी महिल उन खां पुछऊं ॾेख वर तोखे कहिड़े डॉक्टर ॾे खणी हलऊं, उन कहिड़ो जवाबु ॾिनो? कंहिं आशिक़ पंहिंजे इश्क जे बंधन में बंदि कीअं कयो? बसि हिकिड़ो त चवां, उन खां बाद में दुआ कयो। छो था हर हर हकीम ने दे मूंखे खणो, चाक थी तुसे मदीनो घुमाए अचो। छो था हर हर हकीम दे मूंखे खणो, चाक थी तुसे मदीनो घुमाए अचो। मुझे दर्दन जी का दवा कान आ, मुझे दर्दन जी का दवा कान आ, मुखे आग
आका जे दर ते पुजाए अचो मुखे आका जे दर ते पुजाए अचो छो था हर हर हकीमन दे मुखे खणो चाकु थींदुसे मदीनो घुमाए अचो कह जी तमन्ना आयत मथे खणे माशाअल्लाह मां मदीने ते भी तुसे कंदो धनी आहे उम्मीद अल्लाह में ही घणी मां मदीने ते भी तुसे कंदो धनी मुखे उम्मीद अल्लाह मेरा धनी जेके हिन साल मानू है उमन मदीने वञो जेके हिन साल मानू मदीने वञो मुझो नालो भी तन साल लिखाए जेके हिन साल मानू मदीने वञो मुझो नालो भी तन साल लिखाए अचो छो त मुझे दर्द ने